अक्सर क़दीम तहज़ीबूं दरियाहनि जे किनारनि ते शुरू थियूं, छो त दरिया ज़राअत लाइ जजो पाणी मुहैया कनि था। दरियाहनि जे भर वारियूं ज़मीनूं ॾाढियूं ज़रख़ेज़ ऐं भलियूं थियनि थियूं। दरियाहनि मां मच्छी मिले थी, जेका खाधे खुराक जो सुठो ज़रियो आहे। दरियाहनि रस्ते माण्हुनि, माल ऐं वापारी शयुनि जी अचु वञु सवले नमूने थिए थी। वापार में सहूलियत थिए थी, उन जे करे इल्मु, अदब ऐं फ़न खे हथी मिली। इहे ई कारण आहिनि जंहिंजे करे नील नदीअ जे किनारे मिस्र जी तहज़ीब, फ़रात ऐं दजला नदियुनि जे किनारनि सां मेसोपोटामिया यानी इराक़ जी तहज़ीब, पीले दरिया ते चीनी तहज़ीब ऐं सिंधु दरिया ते सिंधु माथिरे जी तहज़ीब उभरी। हिते असांजे ध्यान ऐं अभ्यास जो मर्कज़ सिंधु माथिरे जी तहज़ीब आहे, जंहिंजो दौर 3500 क़ब्ल मसीह खां 1500 क़ब्ल मसीह आहे। सिंधु माथिरे जी तहज़ीब सिंधु दरिया जे माथिरीअ में आबाद टिड़ियल पकड़ियल ॻोठनि मां उसरी, जेका 3300 खां 1300 साल क़ब्ल मसीह में मौजूदु हुई। उन जो ओज यानी उरूज 2600 क़ब्ल मसीह खां 1900 क़ब्ल मसीह ताईं रहियो। केतिरनि ई नंढनि वॾनि ॻोठनि ऐं शहरनि ते ॿधल हिन तहज़ीब जे इक़्तिदार ऐं कमाल जो मर्कज़ हड़ापा जो शहर या मुअनि जो दड़ो हुयो। मुअनि जे दड़े ऐं हड़ापा जा शहर साॻे नमूने जे कुशादिन घिटियुनि जे मुस्ततील ॼार ते ॿधल हुआ। वॾनि भितियुनि ज़रिए धार थियल वेड़नि ऐं पाड़नि में विरायल हो। घरनि जूं लाॻीतियूं कतारूं सोड़ियुनि घिटियुनि वसीले हिक ॿिए खां अलॻि हुयूं। असांखे सिंधु माथिरे जे तहज़ीब जे रहाकुनि जी रहणी कहिड़ी ऐं ज़िंदगी गुज़ारण जे तरीक़े बाबति घटि ॼाण आहे, छाकाणि त क़दीम आसारनि जा माहिर हितां जी ॿोलीअ खे पढ़ण में अञा ताईं कामयाबु न थी सघिया आहिनि। दड़नि जे खोटराई मां लदल शयुनि ऐं सामान जी मदद सां हिन तहज़ीब जो कंहिं क़दुरु अभ्यास कयो वियो आहे, पर कंहिंखे बि इहा ख़बर न पइजी सघी आहे त ओचितो ई ओचितो कीअं ऐं छो हीअ अज़ीम ऐं शानदार तहज़ीब नेस्तो नाबूद थी वई। सिंधु माथिरे जी तहज़ीब समूरे पाकिस्तान, उत्तर ओलह हिंदुस्तान जे कुझु इलाइक़नि ऐं उत्तर ओभर अफ़गानिस्तान जे 12.5 लख हमचोरस किलोमीटरनि जी गॾियल एराज़ीअ ते पखिड़ियल हुई। अॼु ॾींहं ताईं 1000 खां वधीक नंढनि वॾनि शहरनि ऐं ॻोठनि खे ॻोल्हे लधो वियो आहे, ख़ासि करे इन्हनि इलाइक़नि में जितां सिंधु दरिया वहंदो हो। तंहिं करे हीअ सॼी तहज़ीब सिंधु दरिया जे नाले पुठियां सिंधु माथिरे जी तहज़ीब सॾिजे थी। हिन तहज़ीब जा 2 अहम मरकज़ी शहर हड़ापा ऐं मुअनि जो दड़ो हुआ। किन ॿियनि नंढनि वॾनि शहरनि जा नाला लोथल, ढोलावेरा, कालीबांगन ऐं बानावाली चया वञनि था। हे नाला इन्हनि शहरनि ते बाद में रखिया विया। इहा ॼाण न पइजी सघी आहे त सिंधु माथिरे जे तहज़ीब वारनि ॾींहंनि में इन्हनि शहरनि खे कहिड़नि नालनि सां सॾियो वेंदो हो। हितां जी ज़मीन सिंधु दरिया में ॿोॾ खां पोइ आयल लट जे करे ॾाढी ज़रख़ेज़ हुई। हारी ॿनियुनि काइण लाइ काठ जा हर हलाईंदा हुआ, जिन खे ॾांद कहींदा हुआ। इहे कणिक, ज्वर, बाजरी, मटर, बोही मुङ ऐं चणा पोखींदा हुआ। मेवनि में खजूं, अंगूर ऐं गिदरा उपाईंदा हुआ। इहे वण बि पोखींदा हुआ, जिन मां कपह मिलंदी हुई। हू ढगियूं, रिढूं, बकरियूं ऐं कुकड़ियूं पिणु पालींदा हुआ, जिन मां पंहिंजूं ग़िज़ाई घुर्जूं पूरियूं कंदा हुआ। गऊं ऐं मेह, जिन मां खीर, गोश्त ऐं खलूं, जिन खे चमड़े लाइ इस्तेमालु कंदा हुआ, हासिलु कंदा हुआ। ॾांद हर बि कईंदा हुआ त गाॾियूं बि छिकींदा हुआ। माहिरनि तरफ़ां इहो अंदाज़ो लॻायो वियो आहे त सिंधु माथिरे जे तहज़ीब जी आबादी 50 लख माण्हुनि खां बि वधीक हुई। घरनि जी अॾावत कचिन पकिन सिरुनि सां थियल हूंदी हुई। किन घरनि में फ़क़ति हिकु कमरो हूंदो हो। वॾनि घरनि में केतिरा ई कमरा हूंदा हुआ, जेके मर्कज़ी अङण जी चौधारी ठहियल हुआ। किन वॾनि घरनि में 2-3 माड़ियूं पिणु हूंदियूं हुयूं। छत ऐं मथियुनि माड़ियुनि ते वञण लाइ ॾाकणियूं ठहियल हूंदियूं हुयूं। अंदरियूं भितियूं गारे सां लिंबियल हूंदियूं हुयूं। मुख घिटियुनि ॾांहुं दरियूं रखियल कीन हूंदियूं हुयूं, जंहिं करे रस्तनि जी मिटी ऐं गोड़ शोर अंदरि कोन ईंदो हो। पासे वारनि दरियुनि मां रोशनी ऐं हवा ईंदी हुई। घरनि जूं थुल्हियूं भितियूं माण्हुनि खे ऊन्हारे जी गर्मीअ खां बचाए थधो रखंदियूं हुयूं। किन घरनि में साफ़ पाणी हासिलु करण लाइ खूह हूंदा हुआ। ॿिया माण्हू इन्हनि खूहनि मां पाणी भरींदा हुआ। अक्सर घरनि में 2 बावर्ची खाना हूंदा हुआ। ऊन्हारे लाइ ॿाहिरियों ऐं सियारे लाइ अंदरियों रंधिणो इस्तेमालु थींदो हो। शहर जे अक्सर घरनि में वेंझण जी जाइ ऐं पायखानो हूंदो हो, जंहिंजो नेकाल शहर जे नालनि में थींदो हो। घरेलू पाणीअ जो नेकाल घिटियुनि जे नालनि सां ॻंढियल हो। तारीख़दाननि जो ख़्यालु आहे त सफ़ाई सिंधु माथिरे जी तहज़ीब में ज़िंदगीअ जो अहम गुण हुयो, जंहिंजा सबूत हिननि ॻाल्हियुनि ते ॿधल आहिनि। घरनि में पाणी सवलाई सां पहुचंदो हो। शहर जी नेकाल जे पाणी जो सरिश्तो शानदार ऐं आला पाए जो हो। गंद किचिरे जा दॿा मुनासिब जायुनि ते रखियल हूंदा हुआ, जिथे माण्हू पंहिंजे घरनि जो गंद किचिरो सवलाई सां फिटो कंदा हुआ।
शहरनि में रहंदड़ अक्सर माण्हू वापारी या कारीगर हुआ। ही कारीगर अन्न पीअण लाइ पथर मां जंड ठाहींदा हुआ, के वरी कपह मां धागो ठाहे कपिड़ो उणंदा हुआ। किन जी किरत मणिया ठाहिण, मच्छू मारण, थाम ऐं छबियूं ठाहिण हो। के कारीगर ॾांद गाॾियूं त के ॿेड़ियूं ठाहींदा हुआ। ॾांद गाॾियूं ख़ुश्कीअ ते ऐं ॿेड़ियूं पाणीअ ते हलंदियूं हुयूं, जिन वसीले सफ़र बि कबो हो ऐं वाणिज्य वापार जूं शयूं बि आणबियूं ऐं खणी वञबियूं हुयूं। ॻोठनि में रहंदड़ अक्सर माण्हुनि जो धंधो पोखीराही ऐं माल पालण हो। पथर जे किन मूर्तियुनि ऐं मोहरनि ते ठहियल शकिलनि मां असांखे ख़बर पवे थी त सिंधु माथिरी जी तहज़ीब जा माण्हू कहिड़े क़िस्म जा कपिड़ा पाईंदा हुआ। मर्द चेल जे चौधारी कपिड़ो ॿधंदा हुआ, जेको अॼुकल्ह जी धोती या गोॾ सां मुशाबत रखे थो। गुरु बादशाह यानी किंग प्रीस्ट ऐं पथर ते उकिरियल ॿियनि मर्दनि जी शकिलनि मां ख़बर पवे थी त उन्हनि जे खाॿे कुल्ह ते चोगो, चादर या अजरक पातल हुई। किन माण्हुनि जे मथे ते पटको या पगड़ी ॿधल हुई। औरतूं गोॾनि ताईं घाघरो पाईंदियूं हुयूं। आम तरह सोटी कपिड़ो इस्तेमालु थींदो हो। ऊनी कपिड़ो इराक मां घुरायो वेंदो हो। सियारे में जानवरनि जूं खलूं पिणु ओढ़ींदा हुआ। मर्द तोड़े औरतूं ज़ेवर पाईंदा हुआ। मर्द मणियुनि जा हार ऐं कंगण पाईंदा हुआ। औरतूं कंगण, पनड़ा, मुंडियूं, बायूं ऐं हार पाईंदियूं हुयूं। किन औरतुनि जे वारनि जो नमूनो वणंदड़ हूंदो हो। मथे खे ढकण लाइ औरतूं उम्दो पोश पाईंदियूं हुयूं। सिंधु माथिरी जे तहज़ीब मां ॿारनि बाबति घटि ॼाण हासिल थी आहे। फिटल दड़नि जी कोटाई मां ॿारनि जा रांदीगा हथ आया आहिनि, जिन में मिटीअ मां ठाहियल फीथनि सां नंढड़ियूं गाॾियूं, मुख़्तलिफ़ क़िस्म जे जानवरनि जूं शकिलियूं, छक्का ऐं कूड़ा वग़ैरह आहिनि। सिंधु माथिरी जे तहज़ीब जे माण्हुनि जी मज़हबी ज़िंदगी बाबति असांखे बिना घटि ॼाण मिली आहे। पथर जा मुजस्मा, टेराकोटा शकिलियूं ऐं मोहरूं इन ॾस में थोरी मदद कनि थियूं। किन मोहरुनि ते संदन देवताउनि जूं शकिलूं आहिनि। हिक मोहर ते मर्द देवता जी शकिल ॾिनल आहे, जंहिंखे 3 मुंहं ऐं 1 सिंघ आहे, ऐं संदसि चौधारी केतिरा ई जानवर बीठल आहिनि, जहिड़ोकि हाथी, चीतो, रेनू ऐं मेंह वग़ैरह। इहो देवता हिंदुनि जे देवता शिव सां कंहिं क़दुरु मिले थो, जंहिंजा पिणु 3 मुंहं आहिनि। हिक ॿी शकिल माता देवीअ जी आहे। हथ आयल केतिरनि ई औरताणियुनि शकिलनि मां माता देवीअ जी ख़बर पवे थी। शायदि इन्हनि माण्हुनि जो अक़ीदो हो त इहा देवी माण्हुनि, जानवरनि ऐं ॿूटनि खे सिहत ऐं ज़रख़ेज़ी अता करे थी। मुंहं जे दड़े जी कोटाई मां गुरु बादशाह जो हिकु नंढड़ो मुजस्मो मिलियो आहे, जंहिं जे मुंहं ते ॾाढ़ी ऐं मथे निरड़ खां पटो ॾेखारियल आहे। हिन खे इहो चोगो या चोलो पातल आहे, जंहिं ते 3 पननि वारी डिज़ाइन जा नक्श चिटियल आहिनि। हू का अहम शख़्सियत लॻे थो, शायदि माण्हुनि जो अॻुवाण, बादशाह या को मज़हबी बुज़ुर्ग, पुरोहित या बाओ हुजे। जेका चादर हिन खे वेढ़ियल आहे, इहा नमूने, रंग ऐं डिज़ाइन में अॼुकल्ह इस्तेमालु थींदड़ अजरक जहिड़ी आहे। पंहिंजी सक़ाफ़त जे अवाली ॾींहंनि में हितां जा माण्हू मरी वियलनि खे दफ़नाईंदा हुआ, बाद में उन्हनि खे साड़े ख़ाक पूरींदा हुआ। सिंधु माथिरी जे तहज़ीब मां के अहिड़ा पुख़्ता ऐं ॼाण कोन मिलिया आहिनि, जंहिं जे बुनियाद ते इहो चई सघिजे त ताक़त ऐं इख़्तियार जो मर्कज़ कंहिं वटि हो। जेतोणीकि इहो फ़र्ज़ु करे सघिजे थो त बादशाह ताक़त ऐं अथॉरिटी जो इस्तेमालु कंदो हो ऐं बादशाही केतिरनि ई ख़ासि मामलनि जा फ़ैसिला कंदो हो। असां चई सघूं था त 5000 साल अॻु सिंधु दरिया जे किनारे सां सिंधु माथिरीअ जी तहज़ीब जो ओज ऐं कमाल हो। माण्हू जझे पाणी ऐं ज़रख़ेज़ ज़मीन ते पोख करे अनाज ऐं ॿियूं शयूं उपाईंदा हुआ। वापार बि वॾे पैमाने ते हलंदो हो। माण्हू मुख़्तलिफ़ धंधनि ऐं हुनरनि जा माहिर हुआ। इन दौर जे हुकूमती निज़ाम ऐं मज़हब बाबति अलबत्ता तमामु घटि ॼाण हासिल थी सघी आहे। इहो चई नथो सघिजे त ॿियनि तहज़ीबुनि वांगुरु हिते बि बादशाहत क़ाइमु हुई या माण्हू गॾियल सलाह मसलत सां मुल्क जो इंतिज़ाम हलाईंदा हुआ।